अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पहिरीं काती पाए पुछज पोए प्रीतणो, ॾुख पिरिया जो ॾेल में वाजट जे वॼाए, सीखुन माह पचाए जे नालो ॻेड़े नींहं जो। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं। जंहिं जमाग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबानी खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 फरवरी 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जे तो जो असुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा, कानून में अटकी पियल केतिरा केस अहिड़ा आहिनि जेके अञा बि इंसाफ़ जा घुरिजाऊ आहिनि। जेकॾहिं ॾिसिजे त केतिरनि केसनि में अञा बि इंसाफ़ थी नाहे सघियो। मेहड़ सानियो हुजे या शहीद जान मोहम्मद जो क़तल केस हुजे या वरी अजमल सावन जो क़तल हुजे, समूरा केस अॼु बि इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। सिंध हाई कोर्ट शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़तल केस मां PP जे MNA ख़ालिद लुंड संस पुटनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद जा नाला ख़ारिज करण वारो दहशतगर्दी टोड़ अदालत जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो आहे। धुरियन खे नोटिस जारी कंदे 17 फरवरी ते तलब करे वरितो आहे। मक़तूल साफ़ी नसरुल्ला गडाणी जी अमड़ पठाणी ख़ातून जे वकील मूजिबि मीरपुर माथेले जी दहशतगर्दी टोड़ वारी अदालत GIT जे सरबराह SSP तनवीर तुनियो जी जांच रिपोर्ट जे आधार PP MNA ख़ालिद लुंड ऐं संस पुटनि जा नाला केस मां ख़ारिज करे छॾिया हुआ। उन केस में हिकु जवाबदार असगर लुंड गिरफ़्तार आहे, जॾहिं त अब्दुल्लाह लुंड ज़मानत ते आज़ाद ऐं बरकत लुंड रूपोश आहे। इहा मुस्बत अॻभराई आहे त सिंध हाई कोर्ट जे जस्टिस सलाउद्दीन पंवर ते ॿधल 2 रुकनी बेंच नसरुल्ला गडाणी जे क़तल केस में मुलविस जवाबदारनि जा नाला FIR मां ख़ारिज करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी कई ऐं क़तल केस मां नाला ख़ारिज करण जो फ़ैसिलो मुअतल कयो। सिंध हाई कोर्ट असल में नसरुल्ला गडाणी क़तल केस मां जवाबदारनि जा नाला ख़ारिज करण वारे फ़ैसिले खे मुअतल करे वरी इंसाफ़ में उमेद जाॻाई आहे ऐं इहो साबित कयो आहे त FIR मां मुख्य ऐं बासर जवाबदारनि जा नाला ख़ारिज करणु ग़लति हो। उसूली तौर ते इंसाफ़ जे इदारनि में ग़लती जी का गुंजाइश न हुअणु घुरिजे। दहशतगर्दी टोड़ अदालत जे GIT मुख्य जवाबदार जा FIR मां नाला यकीनन ग़लति बुनियाद ते ख़ारिज कया हुआ, जंहिं करे उन फ़ैसिले खे मुअतल कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जी दहशतगर्दी टोड़ अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ न रुॻो फ़ैसिलो आहे, पर उहो फ़ैसिलो अहिड़ियुनि अदालतनि लाइ हिकु सबक़ बि आहे त ग़लति फ़ैसिला ऐं मक़तूलनि सां नाइंसाफ़ी ते ॿधल फ़ैसिला वापसि बि कराईंदी आहे ऐं अदालतनि खे ग़लति ॾिनल फ़ैसिलनि ते शर्मिंदो बि कंदी आहे। असांजो ख़्यालु आहे त अदालतनि खे आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार करण जी ज़रूरत आहे। इन ॾिस में हुकूमतनि खे घुरिजे त उहे अदालती निज़ाम खे 100% इंसाफ़ बटांदड़ बणाइनि, छाकाणि त आइन कानून ऐं इंसाफ़ जी बालादस्ती बिना ई मुल्क न हली सघंदो। असांजो अदालती निज़ाम हूअं ई बदनाम आहे। तव्हांखे बहितर करण जी ज़रूरत हर दौर में रही आहे, छाकाणि त उनजी सुञाणप नज़रिया ज़रूरत तहत फ़ैसिला ॾियणु रही आहे। जीअं दहशतगर्द टोड़ अदालत असल मुजरमनि खे बचाइण जी कोशिशि कई, जेका ख़ुशकिस्मती सां उनखे फबी न सघे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन केस में इंसाफ़ कयो वञे। शहीद नसरुल्ला गडाणी जे असल क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। उन सां गॾोगॾु उन्हनि खे कानून मूजिबि सज़ाऊं पिणु ॾिनियूं वञनि त जीअं इंसाफ़ भरियो फ़ैसिलो थी सघे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त बदमनी जी वाह सिंध सॼी खे साड़े पई। किथे बि केरु महफ़ूज़ नाहे रहियो, ख़ासि तौर ते
वापारी तबिको परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण ऐं ॾोही सरगर्मियुनि ते कंट्रोल करणु पुलिस जी ज़िम्मेवारी आहे, पर उहा बहितर अंदाज़ में निभाइण में नाकाम वई आहे। हिकु तरफ़ कुझु ज़िलनि अंदरि धाड़ियल राज क़ाइमु आहे त कुझु ज़िलनि में वरी फुरलुट जी बाज़ार गरम आहे। वरनि शहरनि में स्ट्रीट क्राइम वधी विया आहिनि त वरी चोरियुनि जो आज़ार त हर हंधि नज़र अची रहियो आहे। सिंध पुलिस खे अमन अमान बरक़रार रखण लाइ जेको किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे उहो ज़ाहिरी तौर ते अदा कंदे नज़र नथी अचे। चुटारे वाक़े बाद वारस 4 ॾींहं ते सांगड़ में लाशनि सूधो वेठा रहिया, तंहिं बाद वञी केस दाख़िल थियो हो। नएं दहिरे जे विच शहर में निम चौक ते हथियार बंदनि दुकान मां लखे रुपयनि जी फुरलुट करण खां पोइ वापारी संतोष कुमार खे क़त्ल करे छॾियो। 5 ॾींहं गुज़रण बावजूदि कातिल गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। पुलिस ॾोहारियुनि जो पतो लॻाइण बदिरां मक़तूल धुर खे तंग करणु शुरू करे छॾियो आहे। जेकॾहिं पुलिस ॾोहारियुनि में हथ ई न विझंदी त अमन अमान जी सूरत हाल कीअं बहितर थी सघंदी। वाक़े जो सूबाई घरू वज़ीर सख़्ती सां नोटिस वठंदे SSP लाड़काणे खां तफ़सील त तलब कया आहिनि। एतिरो ई न पर सूबाई वज़ीर वापारी बिरादरी खे एतमाद में वठी कारोबारी सरगर्मियूं बहाल करणु ऐं रोज़ाने जे बुनियाद ते रिपोर्ट पेश करण जा बि हुकम जारी कया हुआ, पर जेका सूरत हाल नज़र अची रही आहे उन मां बिल्कुल भी ईअं नथो महसूस थिए त पुलिस वाक़े ते संजीदगी सां कमु करे रही आहे या वापारी जा कातिल गिरफ़्तार करण में का दिलचस्पी रखे थी। शहरी एक्शन कमेटी बि SSP लाड़काणे ते बेएतमादी ज़ाहिर कंदे शहर अंदरि मुकमल शटर बंद हड़ताल कई। रुगो पुलिस ते बेएतमादी इहा नाहे ऐं हिते ख़त्म नथी थिए, पर मक़तूल वापारी संतोष कुमार जे भाइटे मनेश कुमार इल्ज़ाम हयो आहे त पुलिस केस में मुलविस जवाबदारनि खे लिकाइण थी चाहे ऐं चई रही आहे त तव्हांजे दुकान तां चोरी न आहे थी, पैसा अव्हां पाण लिकाया ऐं अव्हां ई पंहिंजे माण्हू खे मारियो आहे, पर असीं पंहिंजे चाचे खे छो मारींदासीं। पुलिस दुकान ते कमु कंदड़ मज़दूरनि खे दड़का ऐं दाबा ॾींदी रहे थी। असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए टाल मटोल खां कमु वठे पई। शहरी इतिहाद पारां एहतजाजनि जो सॾ बि ॾिनो वियो आहे। मक़तूल जे वारसनि जे इल्ज़ामनि में वज़न आहे। पुलिस खे शफ़ाफ़ नमूने जांच करणु घुरिजे, भले मक़तूल जे वारसनि खे बि उन में शामिलु करे सघे थी, पर मथां क़त्ल जा इल्ज़ाम लॻाए केस दॿाइण किथां जो बि इंसाफ़ नाहे। पुलिस फुर मज़ाहिमत वारे वाक़े जी शफ़ाफ़ नमूने सां जांच करे ऐं असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करे ॾोही सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवायूं थींदियूं त अमन अमान जी सूरत हाल बि बहितर थी सघंदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में ॼाण जा ख़ज़ाना ऐं किताबनि मां अमल लिखणियूं हूंदियूं आहिनि। असीं चाहियूं था त सचाई जो हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां बाह ॿेली थियो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। सोगवार सांगड़ सान्हो अञा ताईं इंसाफ़ जो मुंतज़र आहे, पर इंसाफ़ थी सघंदो अलाए न। चोटारे जे शहीदनि सां इंसाफ़ केरु कंदो अलाए न। इन समूरी सूरत हाल ते नूर अहमद कातियार लिखे थो, सिंध बादशाह हुक्मरानी जे हवाले आहे। लॻे ईअं थो त हिन दौर में बि अरगूननि, तुरखाननि, हलाकू, चंगेज़नि ऐं अलाउद्दीन खिलजनि जो ख़ात्मो थियो ई न आहे। कानून, इंसाफ़, इदारा ऐं अदालतूं रुगो नाले जूं आहिनि। बादशाह हुक्मरान जो महबूब मशग़लो आहे त बेगुनाह माण्हुनि जूं सीसियूं धड़नि खां धार कराए वॾे रोब ऐं ताब सां ॻाठ ऊचा करे पंहिंजी बादशाही जा मज़ा माणींदा रहनि। मज़ा लाइ जो कंहिं हिक ॿिए इदारे जो को फ़र्द में मथनि खां आङुर खणे
गुज़िरियल 16 सालनि खां सिंध में मुसलसल हिकु बादशाही राज क़ाइमु आहे। उन बादशाहत में थियल कीस कलूर ऐं क़त्लेआम कहिड़ा ॻणाए कहिड़ा ॻणाइजनि, उन्हनि जो को काथो ई न आहे। शहीद माहौलियात नाज़म जोखियो, भंड बिरादरी जा शहीद मासूम नियाणी फातिमा, जानमंद महर, नसरुल्ला गडाणी, डॉक्टर शाहनवाज़ कुंभर, डॉक्टर निमरता, तानिया ख़ासखेली, नज़ीरा ब्रह्माणी समेत केतिरा ई बेगुनाह माण्हू बेदर्दी सां क़त्ल कया विया आहिनि। उन्हनि क़त्ल कयल समूरनि माण्हुनि जे क़ातिलनि जा पेरा खणिबा त बादशाह हुक्मरान ॾांहुं वेंदा। मलेर जे इलाइक़े आचार सालार ॻोठ जे रहवासी नाज़म जोखे ॻोठ भरिसां तलूर जे शिकार लाइ आयल अरब शिकारियुनि खे रोकियो। नतीजे में कबीले जे सरदार नाज़म जोखे खे क़ैद करे सख़्तु तशदुद करायो, जंहिं सबबु हूअ शहीद थी वियो। बाद में शहीद नाज़म जोखे खे सिंध ऐं आलमी सतह ते शहीद माहौलियात जो लक़ब ॾिनो वियो। नाज़म जोखे जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ डिघी जदोजहद कई वई। FIR दाख़िल थी। सरदारनि जी ॾाढ मुड़सी अॻियां नाज़म जोखे जा वारस मजबूर थी पिया ऐं कुझु महीननि खां पोइ केस में ॼाणायल पीपल्स पार्टी जे अॻुवाण जाम करीम जाम अवेस गोहराम खे माफ़ करे छॾियो। हाणे ताज़ो सागड़ ज़िले जे इलाइक़े चोटारियूं जे ॻोठ जानी जुणेजो में कहर कयो वियो आहे। सिधियूं गोलियूं हणी टिनि ॼणनि मुश्ताक जुणेजो, अली बख़्श जुणेजो ऐं अब्दुल रसूल जुणेजो खे क़त्ल कयो वियो। 2 दर्जन खां वधीक माण्हुनि खे ज़ख़्मी कयो वियो, जिन में ज़ाइफ़ाऊं बि शामिल आहिनि। PPMNA अलाउद्दीन जुणेजो चए थो त ज़मीनी तकरार नाहे, माल जी भेल तां झेड़ो थियो आहे। मुंहिंजे खाते जी ज़रई ज़मीन आहे जिते माल जी भेल थींदी हुई। मुंहिंजे हारियुनि मथां हमिलो थियो आहे, जंहिंमें मुंहिंजा जतोई बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ 7 हारी ज़ख़्मी थिया आहिनि। शहीदनि जा वारिस सागड़ शहर जे चौक ते पंहिंजनि 3 प्यारनि जा लाश रखी धरणियूं हणनि था। ज़ाइफ़ाऊं ऐं मर्दनि जे मुसलसल 4 ॾींहं जे एहतिजाज जे बावजूदि बि पुलिस असल जवाबदार ते केस दाख़िल नथी करे। उनखां वधीक ज़ालिम ऐं बरबरियत कहिड़ी थी सघे थी। सिंध में मुकमल तौर ते लाक़ानूनी जो राज आहे। माण्हू पंहिंजे प्यारनि जा लाश ॾींहंनि जा ॾींहं रोडनि ते रखियो वेहनि था, पर अदालतूं ऐं इंसाफ़ जो निज़ाम ख़ामोश आहे। ताज़ो ई सुप्रीम कोर्ट जे हिकु मोज़िज़ जज साहिबु चयो त इंसाफ़ रुॻो थिए न पर थींदो ॾिसिजे। असांखे सिंध में त मुकमल नाइंसाफ़ी थींदे नज़र अचे थी। चोटारियूं में थियल हेॾे वॾे साने ते मुल्क जी वॾी आला अदालत सुप्रीम कोर्ट मुकमल ख़ामोश आहे। सिंध हाई कोर्ट जे जज साहिबान खे बि सूबे में कुझु नज़र नथो अचे। सागड़ सान्हे में क़त्ल थियल बेगुनाहनि जा वारिस मुतालबो था कनि त क़त्ल कराइण में PPMNA अलाउद्दीन जुणेजो मुलविस आहे, पर FIR में उनजो नालो शामिल नथो कयो वञे। धरणे दौरान मक़तूल अली बख़्श जी अमड़ दाहूं करे चए थी त असांजो माल कुरायो वियो आहे। MNA अलाउद्दीन असांजा कूंदड़ पुट क़त्ल कराया आहिनि। असां सां ज़ुल्म थियो आहे। असां पंहिंजे जवान पुटनि जा लाश रखी इंसाफ़ लाइ बाॾाए रहिया आहियूं। SSP सागड़ चयो त अलाउद्दीन जुणेजो वाक़े वारे हंधि मौजूदु न हो त FIR उन ते कीअं दाख़िल करियूं। सागड़ ज़िले सां तालुक़ु रखंदड़ पीपल्स पार्टी जी अॻुवाण शाज़िया अता मरी फरमायो त टके जे मामलनि ते FIR दाख़िल न थींदियूं आहिनि। मोहतरमा लाइ 3 माण्हुनि जो क़त्ल बि टके जी ॻाल्हि आहे। बादशाह हुक्मरान जे मुक़ररु कयल IG सिंध ग़ुलाम नबी मेमण साफ़िन सां टेलीफोन ते ॻाल्हाईंदे चयो त एहतिजाज कंदड़ चाहिनि था त MNA ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। जहिड़े वक़्तु MNA इस्लामाबाद में मौजूदु हो। IG सिंध कानून ते अमल करण बदिरां बादशाह हुक्मरान जो मुहाफ़िज़ बणियल आहे। को माण्हू इस्लामाबाद, पिशावर या कंहिं ॿिए हंधि हुजे, छा उहो बच नथो करे सघे? IG सिंध पंहिंजी अदालत लॻाए फ़ैसिलो ॿुधाए छॾे थो। जेकॾहिं आइन, कानून ऐं इंसाफ़ जी हुक्मरानी हुजे हा त हिन केस में IG सिंध खे शामिलु कयो वञे हा। IG सिंध शाहिदियूं मिटाइण ऐं केस खे ख़राबु कयो आहे। कानून मूजिबि वारसनि जे चवण ते पुलिस खे केस दाख़िल करिणो आहे। पुलिस अदालत नाहे जो हू पंहिंजा फ़ैसिला ॿुधाए, पर बदकिस्मती आहे त IG सिंध खां वठी सिंध जा समूरा SSPs बादशाह हुक्मराननि पंहिंजा ख़ासि मुक़ररु कया आहिनि, जिन आफ़ीसरनि लाइ आइन, कानून, इंसाफ़, इंसानी हक़ का बि अहमियत नथा रखनि। पुलिस आफ़ीसरनि लाइ सभ खां वधीक बादशाह हुक्मरान जा हुकम अहम आहिनि। FIR बुनियादी कानूनी हक़ आहे, पर बदकिस्मती सां सिंध अंदरि उन बुनियादी कानूनी हक़ खां बि अवाम खे महरूम कयो वियो आहे। हीअ सिधी सही आइन, कानून ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे,
पर मजाल आहे जो IG सिंध पुलिस SSP ऐं ॿियनि ख़िलाफ़ को क़दम खयो वञे। हिन वाक़े में न सिर्फ़ क़त्ल कंदड़ ॾुहारी आहिनि पर उन्हनि ॾुहारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कंदड़ बि क़त्लनि जा ज़िम्मेवार आहिनि। बादशाह हुक्मरान जे हुक्मनामनि ते जीअं पुलिस ऑफिसरनि जीअं जो तीअं अमल कयो, अहिड़े साॻी सूरतहाल सिंध में अदालतनि जी आहे। सिंध जे कंहिं बि ज़िले में को बि वॾो वाक़ियो थी वञे पर ज़िले जो सेशन जज साहिब उनजो को बि नोटिस न वठंदो। मौजूदा बादशाही में बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल करणु ॼण त इंसानी हक़नि जी भञकड़ी न आहे। इंसानी हक़नि जा कानून भले कानून जे किताबनि में शदमद सां लिखिया पिया हुजनि पर मजाल आहे जो संगीन इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि ते उनजो नोटिस वरितो वञे। बादशाह हुक्मराननि जे कारनामनि जो सोन ते सुहागो इहो बि आहे त 26 आइनी तरमीम खां पोइ आला अदालतनि खे इख़्तियार न आहे त उहे पाण मुरादो नोटिस वठनि ऐं इहो कारनामो शहीद बेनज़ीर भुट्टो जी पार्टी जी हाणोकी क़यादत सरअंजाम ॾिनो आहे। हाणे सिंध में आइनी बेंच जी सूरतहाल इहा आहे त उनजो सरबराह बादशाह हुक्मराननि पंहिंजे मंसूर नज़र साहिब खे मुक़ररु कयो आहे, जंहिंजी सूरतहाल इहा आहे त हू साहिब सिंधी ऐं उर्दू बि लिखी नथो सघे पर आहे सिंध में आइनी बेंच जो सरबराह। सिंध ॼण त का अमेरिका जी रियासत आहे। 26 आइनी तरमीम खां पोइ सिंध हाई कोर्ट में जज मुक़ररु करण लाइ ताज़ो 8 जजनि खां बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब इंटरव्यू कया आहिनि ऐं कुझु अहिड़ा बि जज भर्ती कया विया आहिनि जेके पहिरें भर्ती थियल हुआ ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि तहत उन्हनि खे अदालतनि मां ॿाहिरि कढियो वियो। कानून मूजिबि जज भर्ती करण जो इख़्तियार जुडिशल कमीशन जो आहे। उनजो हिकु तरीक़ेकार आहे पर उनखे सरासर लताड़ियो वियो आहे। जेके जज बादशाह हुक्मरान जे आशीर्वाद सां भर्ती थींदा, सवाल आहे त उहे चूटारियूं जे शहीदनि समेत सिंध जे आम आवाम सां कहिड़ो इंसाफ़ कंदा। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नूर अहमद कातियार जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ज़िंदगी जो समाजी कारज कहिड़ो आहे, इहो अहम सुवाल आहे। माण्हू खे पाण खे सोचणो पवंदो त आख़िर मुंहिंजो कारज कहिड़ो आहे, ऐं जेकॾहिं आहियां त छो आहियां ऐं मूंखे छा करणु घुरिजे। ज़िंदगी जे कारज ऐं ज़िंदगी जे सफ़र बाबति मियां मीर चांडियो लिखे थो, ज़िंदगी जो कारज कहिड़ो आहे उन मुतालिक़ माण्हू जो मुख़्तलिफ़ सोचूं आहिनि। दुनिया में घणा माण्हू ज़िंदगी में धन दौलत गॾु करण खे ज़िंदगी जो महाकारज सम्झनि था त कुझु माण्हू ज़िंदगी में अमली जदोजहद इंसानियत लाइ कमु करण खे ज़िंदगी जो कारज सम्झनि था त के माण्हू वरी दुनिया जे झंझट खां दूर रहण खे ज़िंदगी जो बहितर अमल सम्झनि था। अहिड़ा माण्हू अकेलायूं इख़्तियार करे गुमसुम ज़िंदगी गुज़ारीनि था। गौतम बुद्ध खां वेंदे महात्मा महावीर ताईं हज़ारे अहिड़ा इंसान हुआ जिन दुनिया खे तर्क करे तन खे तपसाऊं ॾिनियूं ऐं जोग पचायाऊं। अदबी इस्तलाह में जोग या योग जो मतिलबु थींदो रियाज़त या तपस्या करणु। सिंध जे अवाइली शाइर काज़ी कादन शाइरी में सभ खां पहिरीं जोगी लफ़्ज़ जो इस्तेमालु कयो। जोगी जाॻायोसि, सुतो हुअसि निंड में। उनखां पोइ शाह लतीफ़ सुरराम कली में कसरत सां जोगी लफ़्ज़ इस्तेमालु कयो ऐं पूरी सुरराम कली में जोगियुनि जो ज़िक्र ख़ूब मिले थो। रियाज़त कंदड़नि जो ख़्यालु आहे त रूहानी तौरु पंहिंजे पाण खे हक़ीक़ी मालिक सां मिलाइणी ज़िंदगी जो कारज आहे जंहिंसां सुकून मिले थो। दिलि हिकु आहे, जॾहिं उहा दिलि दुनिया सां लॻाइजे थी त माण्हू पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी खां दूर रहिजी थो वञे। दुनिया में धन मेड़ींदड़ माण्हू अक्सर करे पंहिंजो सारो ध्यानु धन हासिलु करण जे पोयां लॻाइनि था, जंहिं करे न रुॻो हूअ ग़रीब इंसान जे ॾुखनि खां अणवाक़ुफ़ रहनि था पर फितरत जे हसीन मंज़रनि ऐं ख़ालिक़ हक़ीक़ी सां वेझड़ाई खां दूर रहिजी था वञनि। हिन दुनिया में मुख़्तलिफ़ दौरनि में कई अमीर तरीन इंसान आया ईंदा रहनि था पर उहे माण्हू उहो रूहानी सकून न माणे सघिया हूंदा जेको सकून इंसान ज़ात जी हमदर्दी करण ऐं ॾुखनि में उनजो साथ ॾियण में हूंदो आहे। कुझु माण्हुनि वटि संदन हथ में जो कुझु हूंदो आहे उहो ॾियण छॾण लाइ तयारु न हूंदा आहिनि या वरी कंहिं हाजतमंद खे उधर ॾियण लाइ बि हथ न खोलींदा आहिनि। मूं ज़िंदगी में अहिड़ा कई माण्हू ॾिठा आहिनि जिन जा वॾा बंगला, सवें एकड़ ज़मीन, गाॾियूं ऐं ठठ ठांगर, लेकिन कंहिं मुहताज खे 100 रुपया बि ॾियण लाइ तयारु न हूंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि वटि फ़क़्ति दौलत गॾु करणु ज़िंदगी जो मक़सदु हूंदो आहे पर दुनिया में सख़ी अहसास दिलि माण्हुनि वटि दुनिया जे
दुखी माण्हू जा अरमान अहम हूंदा आहिनि। जॾहिं को माण्हू कंहिं माण्हू जे कमु न अचे ऐं दुखे इंसाननि जी मदद न करे त उहो माण्हू जानवरनि खां बि बदतर थी वञे थो। हिकु ॾींहुं बाज़ार में हिकु पीरसन मुंहिंजे साम्हूं अची बीठो। हथ में थैली हुअसि जंहिंमें अधु किले जेतिरा पटाटा, टमाटा, मिर्च, पाव खनि गिह, खंडु, चांहि पती जूं पुड़ियूं साफ़ नज़र थिया आहियूं। संस ॾाढ़ी मथे जा अछा वार जिन जो महीननि खां कत किनारो वरितलु कोन हो, ॾाढ़ी जे वारनि ते नसवार जो साओ रंग निमाया नज़र थिया आयो। लूंडा बाज़ार में वरितलु कपिड़ा पातल हुअसि जे धरती जे रंग जहिड़ा मेरा नज़र थिया आया। पेरनि ते घणनि ॾींहंनि जी मिटी ॼमियल हुई। चयाईं त आऊं सारे शहर में हलियो आहियां, कंहिं मूंखे 50 रुपया बि न ॾिना आहिनि। मूंखे 50 रुपया ॾे, थूम थो वठां। उन करे जो ॻोठ वारनि जे ॿनियुनि में जांबू पुखियल आहे, उन जा पन पटे भाॼी चाढ़ींदा आहियूं। उनखे थूम जो दाग़ ॾिबो आहे। बाक़ी शहर जी भाॼी ख़रीद करण जी पहुच न आहे। मूं उनखे 50 रुपया ॾिना। जाती नहीं खर्च अल में रोज़गार की, ए आसमां हुआ वो तेरा इनकलाब क्या। मूं दुनिया में अहिड़ा केतिरा ई इंसान ॾिठा आहिनि जिन खे हिकु वेले जो अढो बि मुयसरु कोन्हे, पर त हूंदे बि हूअ न मायूस आहिनि ऐं न ई ॿिनि जे कमु अचण खां केॿाइनि था। मूं इलियास खे मवाली यादि थो अचे। हूअ पहाड़ जो रहवासी हो। हुनजे चौधारी केतिरनि ई कहाणी जा किरदार फिरनि था। हुन में वॾी ॻाल्हि हुई त हू सदाई ॿिनि जे कमु अचण वारो माण्हू हो। कंहिं बीमार वटि अस्पताल में रही ख़िदमत करणु, जहिड़े झटे में कंहिं सां सिधो थी बीहणु, नफ़े नुक़सान जी परवाह न करण संस किरत हुई। हू ग़रीब माण्हू हो, न वटि का ज़मीन हुई ऐं न ई माल मतो। वक़्तु उधर सुधर ते पियो कटींदो हो। आऊं इलियास मवाली ते अॻु पंछण जूं चांडोकियूं किताब में लिखी चुको आहियां। मूं ॻाल्हि थे कई त असांजे भरपासे अहिड़ा कई किरदार मिलनि था जेके ज़िंदगी जे समाजी कार्य सां अटल हुजनि था। हूअ मज़लूमनि सां दाद रसी ख़ातिर ज़ालमनि सां मुआॾो अटकाइनि था। बाक़ी त ग़ालिब जे हिन शेर जा, मेरी तैमीर में मज़मर है एक सूरत ख़राबी की, हे वल्ला बर्क खरमन का है खून गरम दहकान का। मुंहिंजो वजूद ई मुंहिंजे फना जो दलील आहे, जो उन फना थियण जी क़ाबिलियत क़दुरु पोशीदा रखी आहे। ज़िंदगी वञणी आहे। हाणे जॾहिं हीअ सिटूं लिखी रहियो आहियां त सागड़ वाक़े जे मक़तूलनि जे सरद लाशनि जो सफ़र पुॼाणी ते पहुतो आहे। मक़तूलनि जे वारसनि जे सख़्त एहतिजाज खां पोइ 4 ॾींहंनि पुॼाणा लाश दफ़न कया विया आहिनि ऐं नामज़द जवाबदारनि ते FIR कटी वई आहे। हिते ज़िंदगी में रुॻो रोग आहिनि। माण्हू पंहिंजी ज़िंदगी आसूदी बणाइण लाइ ॿियनि माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो हणनि था, उन्हनि खे क़त्ल कनि था ऐं पोइ ताक़त जे ज़ोर ते पाण आज़ाद थी अयाशियूं कनि था, रातियूं रंगीन कनि था। सुनत कवि रविदास जे हिन सलूक मुताबिक़, पहला पहर हर कोई जागे, दूजा भुगे होए, तीजा पहर तस्कर जागे, चौथा जोगी होए, लॻी बिन रेन न जागे खोए। मतिलबु त राति जो पहर, पहिरियों पहर हर को जागंदो आहे, ॿियो पहर सोबत दारी वारा, टियों पहर चोर चकार ऐं यार जागंदा आहिनि, चौथों पहर धणी जी बंदगी करण वारा जागंदा आहिनि। बिना कंहिं लगन ऐं लॻी जे को बि राति नथो जागे। अॼुकल्ह दुनिया तरक़ी त तमामु घणी कई आहे, पर माण्हुनि वटि माणपे जी खोट आहे। माण्हू जी हक़ीक़ी सुञाणपी तॾहिं आहे जॾहिं हुन वटि माणपो हुजे, इंसानी हमदर्दी हुजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक मियां मीर चांडे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सनींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन